पाकिस्तान सिंध ऐं दुनिया में रहंदड़ सभिनी सिंधी भाइरनि ऐं भेनरुनि खे ज़ाहिद सिद्दीक़ी जे तरफ़ां अस्सलाम अलैकुम या अली मदद। दोस्तों, राइटर डायरेक्टर नूर ज़ौहर जे तरफ़ां मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि ते ड्रामा पेश कया विया ऐं उन्हनि ड्रामनि में जिन बि किरदारु कयो अदाकारनि, उहे अदाकार उन्हनि जे नालनि सां ई न पर किरदारनि जे नालनि सां मशहूरु थिया, जिन में आचर निसार शाह, मजू सत्तार लाड़, मीर असद कुरैशी, खूनी माण्हू खादम खोखर, खैरा आपा शबीरा चन्ना, जन्नत आपा नसरीन ऐं पत्थर जा माण्हू जंहिंमें मूं पाण किरदारु कयो शेर ऐं लाल खान असगर चौधरी। इन्हनि ड्रामनि में उन्हनि खे उन्हनि जे नालनि सां न पर किरदारनि जे नाले सां सुञातो वियो ऐं उहे ड्रामा हुआ राइटर डायरेक्टर नूर ज़ौहर जा लिखियल, जंहिंजो राइटर त नूर ज़ौहर हो, डायरेक्टर ॿिया हुआ, पर उहे किरदार मशहूरु थिया, उन्हनि जा नाला किरदारनि जे नाले सां मशहूरु थिया। तीअं हाणे राइटर डायरेक्टर नूर ज़ौहर पंहिंजे तरफ़ां हिकु सिंधी सोशल मीडिया ते चैनल आंदो आहे NZ TV। NZ टीवीअ ते मज़ाया फिल्मूं, मज़ाया ड्रामा, मज़ाया खाका, मज़ाया शोज़, हर मवादु हूंदो। कॉमेडी सीरियल हूंदा, कॉमेडी सोप हूंदा ऐं सोप सीरियल एक्शन ट्रेजिडी हूंदा। घणो कुझु मवादु हूंदो जेको तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। मां तव्हांखे इहो ई चवंदुसि त इन सोशल मीडिया वारे चैनल NZ टीवीअ खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो, वधि में वधि शेयर कयो, वधि में वधि लाइक कयो, वधि में वधि सब्सक्राइब कयो त इहो चैनल तव्हां लाइ वॾो चैनल साबित थींदो ऐं तव्हांखे उन में वॾो मवादु मिलंदो, तव्हांजे ॾिसण वटां हूंदो। सो मां तव्हांखे इहो ई चवंदुसि त सिंध सलामत, साथ सलामत। असांजे चैनल NZ टीवीअ खे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं शेयर कजो त इंशा अल्लाह असां तव्हांखे वधि मां वधि मवादु पेश कंदासीं। ॾिसणु न विसारींदा ऐं लाइक शेयर करणु न विसारींदा NZ टीवीअ खे। महिरबानी दोस्तो, तव्हांजा लख लख कुर्ब।